अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, मुमताज़ अली मौलाई जो ॿियो बि कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, जेको तमामु बहितरीनु कलाम आहे ऐं उन कलाम जा ॿोल इहे आहिनि। त ॾींदो न अलाह ताला जायूं जन्नत में, मां वेही दुआऊं पियो घुरां जेके छॾे विया मौला ॾींदो न जायूं जन्नत में, दुआऊं पियो घुरे अॼु ख़ाली ॾिसी जायूं दिल दाहूं थी करे के अकेलो। दोस्तों, अहिड़े क़िस्म जो एक कलाम आहे। मुमताज़ अली मौलाई तव्हांखे ख़बर आहे सिंध जे तारीख़ जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं मुमताज़ अली मौलाई जा सवनि जी तादाद में एल्बम। हिन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे, एल्बमनि जो दौरु कोन्हे को, लेकिन उन जे बावजूदि उन जा रोज़ बन रोज़ जेको आहे सो नवां नवां कलाम रिलीज़ पिया थियनि, जेके सोशल मीडिया ते वक़्तनि ब वक़्तु अपलोड थींदा रहंदा आहिनि। तव्हां ई असां ॾिसी करे तमामु घणो जेको आहे सो सुकून हासिल कंदा आहियूं। दोस्तों, मुमताज़ अली मौलाई जा हिकु बहितरीनु एल्बम आहे मूंखे अकेलो छॾे विया अलाए पंहिंजे आसरे, जंहिंजा कलाम कुझु इहे आहिनि। त ॾींदो न अलाह जन्नत में जायूं, मां वेही दुआऊं पियो घुरां। दोस्तों, अहिड़े क़िस्म जो एक कलाम आहे। तव्हांखे कहिड़ो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।